रोहड़ी मुल्क के ॿियनि शहरनि जियां रोहड़ी में भी वफ़ाक़ी निगरान हुकूमत जे हुक्म ते अमल कंदे सुपरिटेंडेंट इंजीनियर सर्कल घोटकी मंजूर सुमरो पारां सीनियर एग्जीक्यूटिव इंजीनियर रिकवरी ऑफिसर गुलामुल्ला सोलंकी SDO रोहड़ी अब्दुल रहीम फुलपोटो लाइन सुपरिटेंडेंट इरफान काज़ी समेत भी अमलो ऐं पुलिस साण करे बिजली चोरनि ऐं बक़ायात ख़िलाफ़ रोहड़ी जे इलाइक़े बोलण शाह शहज़ादो मोहल्ला समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन करे सवें गैर क़ानूनी कनेक्शन काटिया विया ऐं हज़ारे मीटर तारूं ज़ब्त कयूं वयूं ऐं बिजली चोरीअ में इस्तेमालु थींदड़ LT तारूं पिणु काटियूं वयूं। इन मौक़े ते मंजूर सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां वफ़ाक़ी निगरान हुकूमत जे हुकूमत तहत बिना फ़र्क़ जे कार्रवाई करे रहिया आहियूं ऐं असांखे हर सार्फ़िन खे हिकु जेतिरो अज़ीज़ आहे। असां चाहियूं था त बिजली चोरीअ जो ख़ात्मो थी ऐं लीगल तरीक़े सां बिजली इस्तेमालु कंदड़ सार्फ़िन खे कंहिं बि क़िस्म जी ॾुखियाई पेश न अचे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।